हैदराबाद में सिटी पुलिस एलपीजी गैस सिलेंडर जी बंदिश खिलाफ़ एहतजाज कंदड़ 30 खां वधीक दुकानदारनि ऐं ट्रांसपोर्टर्स ते ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल करे छॾियो आहे। इहो केस सब इंस्पेक्टर मोहम्मद शाहिद अब्बासी जी फिरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में फिरियादी ॼाणायो आहे त खेसि इतला मिलियो त हैदर चौक खे चइनी पासनि खां मिनी टैक्सी ड्राइवर्स बंदि करे एलपीजी गैस बंदिश खिलाफ़ नारेबाज़ी पए कई। सदन एहतजाज सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई आहे, जॾहिं त एलपीजी गैस एसोसिएशन जा उहिदेदार सदर नवाब खान, नायब सदर इस्लाम खान, जनरल सेक्रेटरी हाजी गनी ऐं फिनांस सेक्रेटरी मोहम्मद हमज़ा वारनि चयो त हुकूमत एलपीजी गैस ते पाबंदी लॻाई आहे ऐं जेसीं ताईं ऐलान वापसि न वरितो वेंदो ओसीं ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। फिरियादी मूजिबि त मुज़ाहिरीन तोड़े अॻुवाणनि खे इहा ॻाल्हि बि ॿुधाई त संदन एहतजाज सबबि शहरी परेशान आहिनि, उन लाइ रोड खोलियो वञे, पर उन्हनि संदन हिक बि न ॿुधी, जंहिं बाद पुलिस हिकमत अमली सां रोड खोलाइण जी कोशिशि कई त एलपीजी गैस एसोसिएशन जा अॻुवाण पंहिंजे 25 खां 30 साथियुनि समेत सरकारी ड्यूटी में मुदाख़लत लाइ पहुची विया, जन खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई, पर हू घिटियुनि मां फ़रार थी विया। फिरियादी मूजिबि त ॼाणायल माण्हुनि सरकारी ड्यूटी में मुदाख़लत करे केतिरा ई कलाक शहरियुनि खे परेशान कयो। उन लाइ संदन ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वाज़े रहे त हिकु ॾींहुं अॻु नई पुल खां हैदर चौक ताईं एलपीजी गैस सिलेंडर जी बंदिश ख़िलाफ़ शहरियुनि, दुकानदारनि ऐं ट्रांसपोर्टर्स पारां एहतजाज कयो वियो हो। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।